HRJDO न्यूज़ से ताज़ा तरीन अपडेट्स ऐं ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हींअर रुख़ कयूं था शहीद बेनज़ीराबाद जो, जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ रिंद मुताबिक़ बेले खाते ज़िले शहीद बेनज़ीराबाद पारां सुप्रीम कोर्ट जी हिदायतुनि ते बेले खाते जी कब्ज़े हेठि आयल ज़मीन छॾाइण लाइ डिवीज़नल फॉरेस्ट ऑफिसर आबिद हुसैन रिंद पुलिस ऐं रेंजर सां गॾिजी केटी बेलो, जुड़ियो बेलो ऐं माड़ी बेलो में ऑपरेशन शुरू कयो। 10 खां वधीक ट्यूबवेल ॾाठा विया ऐं उते खूह, मशीनूं ऐं ट्रांसफार्मर बि लाथा विया। उन मौक़े ते गुलण कीरे जी ट्यूबवेल ते उन्हनि जूं हारी औरतूं क़ुरान शरीफ़ खणी एहतजाज कयो ऐं चयो त असांजो ट्यूबवेल न ड्रायो वञे। लेकिन बेले खाते जे मुलाज़िमनि क़ुरान शरीफ़ वठी उन ते मिठाई रखी वापसि कयो ऐं औरतुनि खे चयो त सरकारी ज़मीन ते कब्ज़ो न कबो आहे ऐं क़ुरान शरीफ़ इहो नथो चवे त पराई ज़मीन ते कब्ज़ो करे पोइ क़ुरान शरीफ़ खणी बीहो। औरतूं कलाम पाक खणी ॿाॾाईंदी रहियूं, लेकिन उन्हनि जी कंहिं बि न ॿुधी। उन मौक़े ते मुक़ीम ज़रदारी ऐं ॿियनि आवाज़गारनि चयो त असां जॾहिं कणिक पे काई त बेले खाते जे मुलाज़िमनि असांखां ॾोकड़ वठी असांखे हर करण जी इजाज़त ॾिनी ऐं असां कणिक काहे ट्यूबवेल लॻाया आहिनि। हींअर जॾहिं असांजी कणिक साई थी आहे त उनखे अची गोबल सां ख़तमु कयो वियो आहे ऐं ट्यूबवेल ॾाठा विया आहिनि, जेका बेवाजिबी आहे। जॾहिं त अकबर ख़ानज़ादो, मुक़ीम ज़रदारी, गुलण कीरियो, अलाह बचायो गुदारो ऐं ॿियनि जा ट्यूबवेल ॾाठा विया ऐं इन मौक़े ते डिवीज़नल फॉरेस्ट ऑफिसर आबिद हुसैन रिंद ॿुधायो त ज़िले अंदरि 53,000 एकड़ बेले जी ज़मीन आहे, जंहिंमां 12,500 एकड़ ज़मीन आज़ादु कराई आहे। उन ते चीचका छॾाया आहिनि, जॾहिं त 25,000 एकड़ ज़मीन कब्ज़े हेठि आहे ऐं कब्ज़ो छॾाए रहिया आहियूं। हिन कच्छ जे रहवासियुनि खे मशवरो ॾिनो त बेले जी ज़मीन ते घर ऐं ट्यूबवेल छॾे हलिया वञनि, ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। रेंजर्स ऐं पुलिस सां गॾु हीउ ऑपरेशन जारी रहंदो। हिन ॿुधायो त असां वटि ज़िले अंदरि 13 बेला मौजूदु आहिनि, जंहिंमें माड़ी बेलो, मेहराबपुर बेलो, कोट बेलो, धिंगाणो बेलो, लाखाट बेलो, लाखा जागीर बेलो, खट बेलो, सुखपुर बेलो, नासरी बेलो, मड बेलो, थरजी बेलो ऐं ॿिया मौजूदु आहिनि। जॾहिं त कब्ज़े खां आज़ादु कयल ज़मीन में चीचका छटिया विया आहिनि ऐं ताज़ी ॼावल कणिक, बसर ऐं ॿियनि फसलनि ते गोबल हर हलाए ख़तमु कयो वियो आहे। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।